बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अरबाब अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, तो जो साणे भायो सो थी मांझांदे जो माग, सुल्तानी सुहाग निंडरूं कंदे न मिलई। दोस्तों, असांजो अॼु जो टॉपिक आहे बादशाह जा 3 सवाल, वज़ीर जे बजाय फ़क़ीर जा जवाब। दोस्तों, जॾहिं दुनिया में के बि सरहदूं न हूंदियूं हुयूं ऐं दुनिया में नंढियूं नंढियूं रियासतूं क़ाइमु हूंदियूं हुयूं, हिकिड़े रियासत में उन ज़माने में हिकिड़े बादशाह जी हुकूमत हूंदी हुई। बादशाह जी इहा आदत हूंदी हुई त हमेशह उन नए वज़ीर खां सवाल पुछंदो हुयो ऐं उन सवाल पुछंदे पुछंदे पंहिंजे नए वज़ीर खां पुछियईं त वज़ीर, तूं ॿुधाए तुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश कहिड़ी आहे। जंहिं ते वज़ीर चयो त साईं, मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश तमामु वॾी आहे, तव्हां पूरी न करे सघंदव। बादशाह वराणियो त वज़ीर, मां बादशाह आहियां, जेकॾहिं बादशाह बि तुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश पूरी न करे सघे त पोइ बाक़ी केरु कंदो। तंहिं ते वज़ीर चयो त साईं, मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हीअ आहे त मूंखे हिन बादशाही जो चोथों हिसो ॾिनो वञे। इहो ॿुधी बादशाह ॾाढो परेशान थी वियो ऐं बिल्कुलु ख़ामोश थी वियो। कुझु ख़ामोशीअ खां पोइ चयईं त बिल्कुलु वज़ीर साहिबु, मां तव्हांखे चोथों हिसो न बल्कि अधु बादशाही ॾेई छॾींदुमि जेकॾहिं तव्हां मुंहिंजे 3 सवालनि जा जवाब ॾींदव, न त मां अव्हांखे माराए छॾींदुमि। वज़ीर चयो, साईं पुछो, जेको पुछिणो आहे मूंखां पुछो। बादशाह चयो त मुंहिंजो पहिरियों सुवालु हीअ आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त दुनिया जो सभ खां वॾे में वॾो सच कहिड़ो आहे। वज़ीर चयो, साईं ॿियो सुवालु कयो। बादशाह चयो त दुनिया जो सभ खां वॾे में वॾो धोखो कहिड़ो आहे। वज़ीर चयो, बादशाह सलामत, 3 सुवाल बि पुछो भली। बादशाह चयो त वज़ीर, तूं ॿुधाए त इंसान जी सभ खां वॾे में वॾी कमज़ोरी कहिड़ी आहे। दोस्तों, इहे 3 सुवाल वज़ीर पंहिंजे दिलि दिमाग़ में रखी ऐं बादशाह सलामत खां मोकल वठी पंहिंजे घर रवानो थियो ऐं सॼी राति सोचींदो रहियो, पर सुबुह ताईं मुतमइन कंदड़ जवाब न ॻोल्हे सघियो। दोस्तों, हिन पंहिंजे मुल्क जा वॾा वॾा दानेश्वर ऐं अदीब बि गॾु कया त जीअं हिन सवालनि जा जवाब ॻोल्हे सघजनि, पर सॼो ॾींहुं ऐं सॼी राति वेही करे सवालनि खे ॻोल्हींदा रहिया, पर मुतमइन कंदड़ जवाब न ॻोल्हे सघिया। तंहिं करे वज़ीर परेशान थी वियो। हिकु तरफ़ इहो हुयो त जेकॾहिं मां हिन सवालनि जा जवाब न ॻोल्हे सघियमि त बादशाह मूंखे क़त्लु कराए छॾींदो ऐं अधु बादशाही बि मूंखे न मिलंदी। तंहिं करे दोस्तों, उन 3 सवालनि जे जवाब ॻोल्हण लाइ मुल्क जे कुंड कुर्छ में वज़ीर पए रुलियो त किथां न किथां मूंखे उन्हनि सवालनि जा जवाब मिलनि, ताकी मूंखे अधु बादशाही बि मिले ऐं मुंहिंजो सिर बि बचे। दोस्तों, उन्हनि सवालनि जे जवाब में ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़े नंढी बस्तीअ खां हिन जो गुज़र थियो, जिथे हिन ॾिठो त हिकु फ़क़ीर वेठो आहे जेको सुकल मानियूं हिकु पाणीअ जे वटे में ॿोड़े ऐं खाई रहियो, जॾहिं त ॿिए तरफ़ खां हिकु कुतो सुठे थांव में खीर पी रहियो हो। इहा माजरा ॾिसी वज़ीर फ़क़ीर खां पुछो त हीअ कहिड़ी माजरा आहे। तंहिं ते फ़क़ीर हिन खे ख़ामोश रहण लाइ चयो ऐं खांउसि पुछियईं त तूं छो परेशान आहीं। वज़ीर चयो त साईं, मुंहिंजी परेशानी तमामु वॾी परेशानी आहे जंहिंखे तव्हां हल न करे सघंदव। तंहिं ते फ़क़ीर चयो, थी सघे थो मां तव्हांजे सवालनि जा जवाब ॾियां, तव्हां मूंखे ॿुधायो। उन ते वज़ीर चयो त साईं, मूंखे बादशाह सलामत ही 3 सवाल ॾिना आहिनि त दुनिया जो सभ खां वॾे में वॾो सच कहिड़ो आहे ऐं दुनिया जो सभ खां वॾे में वॾो धोखो कहिड़ो आहे ऐं इंसान जी सभ खां वॾे में वॾी कमज़ोरी कहिड़ी आहे। तंहिं ते फ़क़ीर चयो त मां तुंहिंजे 2 सवालनि जा जवाब फ्रीअ में ॾींदुसि, जॾहिं त 3 सवाल जे जवाब जी क़ीमत तव्हां खां वसूल कंदुसि। तंहिं ते वज़ीर एग्री थियो ऐं चयईं त ठीकु आहे। दोस्तों, वज़ीर जे पहिरें सवाल जो जवाब फ़क़ीर ॿुधायो त
दुनिया जो सब खां वॾे वॾो सच मौत आहे। छो त मौत असांजे मथां हमेशह मौजूदु आहे, पर उन जे बावजूदु असां उन खे तस्लीम नथा कयूं। ऐं दुनिया जो सभ खां वॾे वॾो धोखो उहा ज़िंदगी आहे। छो त ॾिसूं था उहा ज़िंदगी असांजो साथ छॾे वेंदी ऐं असां सां वफ़ा न कंदी, पर उन खां पोइ बि उन में उमेद रखियूं वेठा आहियूं। दोस्तो, 3 सवाल जे जवाब लाइ फ़क़ीर वज़ीर खे चयो त इहो साम्हूं जेको कुतो खीर पी रहियो आहे, इन थांव वारो खीर तव्हां पीओ। तंहिं ते वज़ीर नाराज़ थी वियो ऐं चवणु लॻो त तोखे ख़बर आहे त मां वज़ीर आहियां, इहो कुते जो पीतल खीर मां कीअं पी सघां थो। तंहिं ते फ़क़ीर पंहिंजो रखियल हिकु ड्रेस कढी ऐं बादशाही वॻो वज़ीर खे ॾेखारियो। हीउ ॾिस, मां बि तो वांगुरु कंहिं वक़्त में वज़ीर हुउसि, पर हिन वक़्तु फ़क़ीरानी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। तंहिं ते वज़ीर खे पक थी वई त वाक़ई मुंहिंजे सवालनि जा जवाब हिन वटि ई आहिनि। तंहिं करे फ़क़ीर खे चवणु लॻो त हीउ सरासर ग़लति आहे, इहो मां कीअं पीआं। फ़क़ीर वराणियो, जेकॾहिं इहो खीर तूं न पीअंदे त मां उन सवाल जो जवाबु तोखे न ॾींदुसि। आख़िर मजबूर थी पंहिंजे दिलि ते पथर रखी अखियूं बंदि करे पंहिंजे ज़मीर खे मलामतूं ॾेई ऐं उहो खीर पी वियो। खीर पीअण खां पोइ फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर, हाणे त मूंखे ॿुधाए त 3 सवाल जो जवाबु छा आहे। तंहिं ते फ़क़ीर चयो त वज़ीर साहब, तुंहिंजे सवाल जो जवाबु तोखे मिली वियो। फ़क़ीर चयो, वज़ीर ॾिस, तूं अधु बादशाही जे लालच में ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे बचाइण जे लालच में कुते जो पीतल खीर बि पी वएं। इहे 3 सवाल जो जवाबु आहे लालच। इंसान जी सभ खां वॾे में वॾी कमज़ोरी लालच आहे। जेकॾहिं तोखे इहा लालच न हुजे हा त इहो तूं कुते जो पीतल खीर हराम तूं न पीए हा। इहो ॿुधी वज़ीर ॾाढो शर्मिंदो थियो ऐं शर्मिंदगीअ मां पंहिंजे घोड़े ते चढ़ी ऐं बादशाह ॾे रवानो थियो। जी दोस्तो, इहो हुयो असांजो अॼु जो मौज़ू। अव्हां खे कीअं लॻो, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। इन सां गॾु मां अव्हां खां मोकिलाईंदुसि। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम।